अल्लाह जा लख लख शुक्र जो पुट तूं ठीक थी पहुते। असांजो सॼो साह एॾां तव्हां ॾांहुं हो। समझा तो भेण, डॉक्टर सतार खे तकलीफ़ अचे। न दादा न, मूंखे काई तकलीफ़ न आई आहे। मूं त डॉक्टर सतार खे चयो त सोट सां मारां, पर पाण ज़िद कयई। हा मज़र, तोखे बि मूं ई चयो हो त वञी घर संभाल। ॿियो त उते डॉक्टर हुअण जी हैसियत सां डॉक्टरनि काफ़ी ख़्यालु पियो कयो। ॿियो त काफ़ी मुंहिंजा क्लासमेट हुआ। मूं बि त लाड़काणे मां ई मेडिकल जी डिग्री वरिती हुई न। हा सतार, इहो त मूं बि ॾिठो पए। यार तुंहिंजी महिरबानी। सतार पंहिंजो आहे दादन, महिरबानी छाजी? पंहिंजो न हुजे हा त एतिरो रहे हा छा? हा सोट, पंहिंजा ई त निभाईंदा आहिनि। तूं बि पंहिंजो आहीं त यको रहियो पियो आहीं। चाची लगे तो मां ठीक थी तो वञा। अल्लाह वॾो आहे पुट, पेरे सेरे थी वेंदे। हाँ चाची, पेरे सेरे थिया तो वो कर्ज लाया। हाँ? इलाज लाइ भला कर्ज खयो ई छा? न, इलाज लाइ कर्ज न खयो। हाँ? बाकी छा जो कर्ज आ? चाची मज़हर दादन ने रहल पलांद भी कर्ज तो समझा। जेतर कवल नथो मारिया ऐं पाण ते हमले जो पलांद नथो वठा तेस्ताणी या गाल कर्ज ही आहे चाची। सदको वञई, दादन ॾाढ कयो वेठो आ न। कवल कर्ज न, हक आ असांजो हक। चाची दादन ॾाढो मुड़स नाहे, छड़ो पेर ज़मीन ते खुपन। ओए दादन खे मालूम थी विधो छपन छेर आ, छेर। ऐं बाकी धाणो घट आ, धाणो बि थणकी आ, धणकी न है। न वरी नोर खे कंहिं गुलेलो हुयो। ज़ख्मी आहियां, न त तोसां बि पाण जहिड़ो हशर कयां। चाचा केर विड़ो आहे तोसां? धनु, धनु, धनुअ जी इहा हिम्मत। धनु खे ॼण साहब जो विड़ेस, हू चॾो वरी हिन खे मारींदो। कूड़ो थो ॻाल्हाए, मरोड़ो मज़हर ॾेस, इल्ज़ाम वरी धनुअ ते। माण्हू खिलंदई माण्हू। बेवकूफ़, मूं अखियुनि सां ॾिठो आहे, भॼी वियो, न त पीटंग भञासां। हाणे छॾ, वो मत जो बूढ़ो ज़रूर आहे, पर आहे त मुंहिंजो मासात न। जॾो खोरो आहे त छा आहे, मिड़े अची मथो खोरी करे वेंदो आहे। बाकी विढ़ण जो सा न आहे धनुअ खे। चाचा जेकर धनु आहे न त धनु जो धड़ ऐं सिसी धार समझ। धड़ ऐं सिसी सिबी चाची जे हवाले कदम त उनखे पूरे चो त छपन छेर आ, छेर। चाचा, चाचा दबाड़। सरब, चाचा, सरब, सरब। शपन, शपन तू डॉक्टर के ॾिसी आस्ते आस्ते वञी। इन सतारा ॾे वींदुसि कोन, वींदुसि त मारे विझंदोमांसि। ॾिसां तो का गाॾी मिली वञे त खणी पटी कराए चांसि। त पोइ जल्दी कर, हथनि मां न हलियो वञे। जी चाची। सरब, सरब अखियूं खोले। सरब, मुंहिंजा सरब, मूंखे निखर कोन करे। सरब, ऐं लाड़े, सरब, सरब, ऐं लाड़े मरी वेंदे। सरब मां तोखां सवाइ निंदण की थी न। सरब, सरब। काका तू ज़माने जो माण्हू आहीं, ईअं करण सां असां रुली वेंदासीं। सम्झण जी कर, शहबाज़ खान खे तूं नथो सम्झी। सुभाणे मां ते मलामत अचे त पोइ? न ईंदी मलामत, मां सॼी मलामत पाण ते खणंदुसि। अॼु ताईं हीरल ऐं शहबाज़ खान जो मुक़ाबिलो कयो अथमि ऐं हाणे बि कंदुसि। पुट पोइ कीअं निंदण को कयूंसि? संदसि ग़लतीअ असांखे
ऐं खेसि गरक कयो आहे इहो न पुछ काका। पुट संदसि होश हवास सालिम न आहिनि। छा? ऐं हा पुट उहो कंहिंखे बि नथी सुञाणे। संदसि कावड़ चिड़ ऐं पंहिंजे मुंहुं ॻाल्हाइण शहबाज़ ऐं मीरल जे नाले खणण खां सवाइ कंहिंजो ई नालो नथी खणे। उन ॾींहुं त चयो आहे दादन जो बि नालो खणे थी। हा चयो हुयुमि ऐं हाणे बि चवां थो। उन जे लाइ चवे थी त नफ़रत थी वई आहे मूंखे दादन खां। छो थी चवे पुट मूंखे का बि ख़बर कान्हे का। काका मूंसां मिलाइसि त सही न। मिलाईंदोसांइ पर पुट इहो त ख़ातिरीअ खां सवाइ हवाले ई न कंदुसि। जेका ख़ातिरी चवंदे चाचा, लिखत दस्तावेज़ कसम साख जीअं चवंदे तीअं कंदुसि चाचा। हा जेकॾहिं हूअ तोखे सुञाणींदी त पोइ तुंहिंजे हवाले कंदुसि। न सुञातई त मरी वेंदुमि न ॾींदोमांइ। काका चवीं थो त होश न अथसि त पोइ हूअ मूंखे कीअं सुञाणींदी? मां त खेसि सुञाणां, संदसि मां बि सुञाणेसि। कसम साख जी बि त ॻाल्हि कयमि। सरदार शहबाज़ खान जे रूबरू तुंहिंजे हवाले कंदुसि। छो त सुभाणे मूं ते त वज़न न पवंदो न बादल। न पवंदो वज़न। मां वाइदो थो कयां मुंहिंजी ज़बान ऐं शराफ़त खे ॾिस। शहबाज़ खान वटि पहुती त ॻीही वेंदुसि। उन्हीअ जे आज़ारनि जे करे त हिते पहुती आहे। अञा मूंखे सोचण जो मौक़ो ॾे चाचा। ॿियो बि रस्तो आहे। कहिड़ो? सरदार संगार खान हू मूंखे बि सुञाणे ऐं तरह जो सगारो सरदार आहे। हुन जरगे वसीले मुंहिंजे हवाले कई ऐं हू बि सुञाणेसि। संदसि रूबरू ऐं पेश थी हुई। छो पेश थी हुई? काका इहो डिघो दास्तान आहे। जे संगार खान वटि पेश करीसि त मां बि ॿधल आहे। जेकॾहिं मुंहिंजे हवाले कंदसि अञा बहितर थींदो। चयुमि न थधीअ दिलि सां गौर करणु ॾे। कीअं कयां? मां पाण वञा संगार खान वटि। मासी मासी मां तोसां आहियां न। नाराज़ आहीं या मूं तरफ़ों को दुख हुजई त माफ़ कजांइ मासी। नाराज़ भी पंहिंजनि खां थिबो आहे, दुख भी पंहिंजनि जो कबो आहे। तूं कहिड़ो पंहिंजो आई जो दुख कंदसि या नाराज़ थींदसि? दिल सां माफ़ कर मासी। अॻिते तोखे न रंजाईंदुसि। जेके रंज ऐं रण दिल खे ॾिना हुयई से ॾिनई। हाणे छा ॾींदे रंज? न मां जीअरनि में न मुअनि में। छा कंदा मूंखे दुख? वरी बि हथ ॿधी माफ़ी तो घुराए मासी। न वठ माफ़ी। छो? तूं माफ़ करण जहिड़ो नाही। मरंदे मरी वेंदसि, तोखे माफ़ न कंदसि। बस पचर छॾ मुंहिंजी, न चढ़ मुंहिंजे मुंहं ते। मुंहं ते न चढ़ा? छो? पुछंदे शर्म नथो अचई? तुंहिंजिन हरकतुनि त हीअ असर कयो आहे। तूं न मुंहं ते चढ़ी थो त छुटंदे छुटंदे फट कचा था थी वञनि ऐं रत कढ़ण शुरू थो थिए। भला ॿुधो मासी, बादल नज़र कोन थो अचे? हिते ई आहे। हिते नाहे, मूं जाचो थो मांसि। मिले त मोकिलियांसि मौला ॾे। छो मोकिलींदेसि? तुंहिंजे घरां थो खाए। मैदान ख़ाली, मामलो साफ़। तूं ई मां ॿई हिकु। तो वटि नक कोन्हे, बाक़ी सभु कुझु अथई। मूं वटि नक कोन्हे। मार न रोकींदसि। जीअण बि कहिड़े कम जो? न तोखे मारींदुसि न। चिचलाए मारींदुसि। अवल बादल ख़तम, पोइ तूं ख़तम। ओए जिथे नूरी छॾे आयो आहे न, उते पहुचण आसान। वो न को चवण वारो ऐं न रोकण वारो। Ha ha ha!
दादर अस्पताल में हो को ॿियो माण्हू केरु अचो आहे न सर सिर्फ औरतूं हुयूं घर में। हर भेरे औरतुनि जो बहानो तव्हांखे नौकरी सोभ पुलिस में करण जो को बि हक़ न आहे। मां अॼु एसपी साहब खे इतिलाह ॾियां थो। सर प्लीज औरतुनि खे चलाइण मुनासिब न आहे। हा वॾो मामलो हुजे हा त ईअं बि कयूं हा। डीएसपी साहब जंग अटकाई वेठो आहे न त मां पाण ई दादन जे घर ते कड़ो चाढ़े दादन या मज़र खे गिरफ़्तार कयां। शहबाज खान जे कमदार जुड़ियल ऐं बहराम खान जे कमदार बगन ते हमलो ऐं अगवा घटि मामलो थो सम्झी। सर अॻ में त पाण मनो कयव हाणे वरी पाण था ज़ोर लायो। बाला ऑफिसरनि खे ओबे करणो आहे या न? जी सर करणो पवंदो आहे। पोइ सलाम साहब। अरे ॻाल्हि त ॿुध तूं अहिड़ो सलूट करी छो थो? मूंखे तुंहिंजे हिन सलूट ते कावड़ थी अचे। साहब नी नना भलो ऑफिसर सलूट नना ड्यूटी से अम्मा केवल न कंदो करे अहिड़ो सलूट। सलूट तो करी या बेइज्जती। साहब मैं खबर कना जोशन तमादाल चुप कले था बजे बात ना न। अरे छो आया हो? ओ साहब डिंगड़ी ते जड़ो थी पियो आयसि। असां चयो साहब खे ॿुधायसि हाणे जेको हुकुम करेसि। तव्हां वञो ऐं ॾिसो त मसइलो छा आहे। वञो। जी सर। ए बंदूकूं हैं कुदरत है यो आहिनि चाची। तो अल्लाह मुंहिंजी तौबा तौबा ऐं माण्हुनि लाइ त चवंदे नथी मुड़ी हा। हाणे कुदरत ते बि मयारियूं या कुदरत न त तल कणछी थई कणछी जे मथां किरे ई न त सड़ी करी किठ थी वेंदी आहे। अल्लाह करे त किरे रोज को सड़ंगा बची वञा चाची। रो 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 अञा बि रो मेसड़ी जो कम ई रोइण ऐं ठाठ को ॿुधे ऐं सम्झे त हाय हाय ऐं वेचारी सां त को वॾो वैल माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त अन्न जो ज़ियान खाइण लाइ खरी कम जी ॿुरी जंहिं महिल बि ॾिस त बकरी वांगुरु बे बे बजी करे सिखी नाटक करण में शाए पाए। मुझे अंदर के खोले ॾिस चाची। मुझो अंदर जीर जीर लॻो पियो आहे। मूंखे वॾो लाचार आहे जो इहो ढूंढ जहिड़ो अंदर खोले ॾिसां ऐं पंहिंजो हाउ कचो कयां। ॾुखी आहे वेचारी। तू छा ॼाणे चाची जे वटि ॾुख न हुणा ऐं सूर सहुणा हुनजो अंदर अधी हूंदो आहे। तुंहिंजे चिड़ ऐं जहिड़े अंदर में चुघटाए छॾिया आहिनि। कॾहिं त ठरी ॻाल्हाए सारा ऐं तोसां ठरी ॻाल्हाए क़यामत अची वञे ईअं न थिए। ऐं तो जहिड़ी जूं त खुड़ियूं ॾंभड़ घुरजनि खुड़ियूं। तू रोए थी? मूंखे हिते रोवण लाइ त मोकिलियो अथव। तू छो आयो आहीं? इहो छॼ जहिड़ो मुंहुं खणी पराए घर में तोखे इजाज़त खां सवाइ अचण जी हिम्मत कीअं थी? भाई कौन तो जा तुझे न पकन खा न वरी तुझे न सोठ लाई कसम करंट खा। घणो घणो कई न मां कोठी घर विहारी तो सास ओए भले चली अब तो जा डहे सर तभी जान मथे में डहर। भाई ये शफन सा निकल है। ये शफन शेर है शेर। हाणे हल पुथुम का
जे कांगेरे ते सारा सहम में ईंदी निकरी थो या खड़ा बंदूक शफन तू वट मां जाना ऐं मुझो मुक़दर जाने मोमल चाचे सोराब के ओलो धक लगी असी समझो तो मामूली आ अरे धक्को जबरो लगी हो तस अस्पताल में बेहोश पियो आ घर में दे सोचुम तोखे बुधाईंदो वञा पापा सख्त जख्मी आ हाँ मां भी ठीक न हुयसि मां भी अञा हाणे हलण जहिड़ो थियो आहियां चाचो ठीक थे ॿिया सभु कम छॾे तोखे आजो कराईंदुसि होटल जो साफ़ कब्ज़ करण जे लाइ अॼु ई कराची माण्हू मोकिलिया थो इद्दत खां पोइ तूं शफन वटि हूंदी छो त शफन शेर आहे शेर ऐं हल सन्याणा शेरन लोमड़न गिदड़न के निहारव त नूर चट थी वेंदो वञो आ चाची चाची मूंखे मोकल ॾे त मां बाबा सां मिली अचां न हरगिज़ न ये मिड़ई बहाना है न सब समझा थी ऐं तू पाण तिनन के न्यापा करे घुराई अचन अचन रुगो कासिम जफर सोडल पो उनन का ॾिस त कीअं थी सुठो करायान चाची अलाह खे मत इंसाम न हण दुख त छुटो वेतर इल्जाम थी हणी दुख मिड़ई बहानो आहे तो न्यापो ॾेई शफन के घुरायो आहे चाची शफन हिते आयो हाँ बा ही पाण न्यापा करे उनन के घुराए थी केडी मल ॾिस त शफन तो अचे केडी मल दातन तो अचे ऐं इहो जेको धनु कोने धनु इहो निजो त वॾो टपाली अथई भाजाई हू जण कातिल आहिनि सोट सोढल जा जेतर सोट सोढल सलामत पहुचे तेतर ये दिलमो ख्याल कजी छॾ त कासिम कोन चवंदो छो त कासिम करनि था अरे या मारे नूरी जी तुंहिंजे हथ जे सवाद त अॼु मोहे विधो आहे हथ जो सवाद नाहे त पोइ छा आहे मीरल तुंहिंजे चाह जो चस आ ईअं बि आहे पर मानी ऐं भाॼीअ जो ज़ाइको त ॿुधाए थो न मीरल सिर्फ़ ई सिर्फ़ तुंहिंजी मोहबत आ नूरी मूं तोखे हज़ारियो आहे न नूरी मुंहिंजी मंज़िल तूं हुई तॾहिं तोखे ऐं मासी ख़दीजा खे मुसीबत में विधमि बिरादरी जी धमकियूं ताना ऐं मेणा सठम तोखे किथां खां किथे रुलायो जेना या रंज दिल में हुजे त माफ़ करे छॾ नूरी न त अंदर में हमेशह लाइ ख़लश रहंदी मीरल जी गुज़रिए खे यादि न कर हाणे आइंदा जे लाइ सोच जॾहिं तुंहिंजी ज़िंदगीअ सां सलाहड़जी वई आहियां तुंहिंजी आहियां ऐं तूं मुंहिंजे लाइ सभु कुझु आहीं न कर माज़ीअ जूं ॻाल्हियूं न छेड़ दर्द जो तारो न कंदुसि बस न हाणे मां सदाईं तुंहिंजी आहियां ऐं तुंहिंजी ई रहंदसि हा नूरी हा नूरी हाँ तोखे ॻोल्हींदुसि ऐं पंहिंजो बणाईंदुसि इन बादल जो सिर विञाईंदुसि नवाज़ ॾिस बाग कहिड़ा सुहिणा था लॻनि ॼण दुबई लॻो पियो आहे किथे अख ककड़ी त किथे सोच ककड़ी लगे तो इन भरे फसल ठीक थियान कोर इहो गोहर जो कमाल आहे हिन तर में कंहिंजो फसल अहिड़ो कोन्हे जहिड़ो हे फसल ॾिस
बेराज में भी बम्बू हणी सब फसल आबाद कयो थम। चचा ऐं कमाल जी शइ पोख जई खणी खिरन में। इहो तू न तुंहिंजो वॾो थो चवे। भला ॿुध पुछ नवाज़ ॻाल्हि ॿुध। दुबई में कंहिंसां ईअं अख ककड़ी चई या न? मतलब? अरे नवाज़ तू कुछ भी नहीं। अरे दुबई में रही तो अञा नथो समझी। सफ़ा ॿार ही नंढड़ो ॿार। अञा गोहर छा करे न चवे। ॾेढरी ऐं ज़ुकाम मौला जो शान आहे सही। गोहर तोखे चयमि न वॾो आहियां इज़त थो कयां। हाँ सही पगू ॿधाए छॾियूं अथई। चवाए थो त सम्झी नथो। चङी रीत चओ न गोहर। नवाज़ ॻाल्हि ॿुध। दुबई में पोपरियूं के पोपरियूं हूंदियूं आहिनि या न? नवाज़ ॻाल्हि ॿुध। उन्हनि सां ईअं टह न थियो आहे छा? मां अहिड़ो न आहियां गोहर। नवाज़ तू अहिड़ो नाही मां सम्झां थो पर यार मूंखे थोरो शक थई। शक? खबरदार ये प्लान ज़फ़र तो कोहराम सामानो आहे। कोहराम? हाँ कोहराम जो छाटो आहे। पता कदे अची विबली वियो आहे। सरकार नओं नालो था ॿुधो बिरादरी में। हूं तो पर ज़ाहिर हाणे थियो आहे। हुकुम कयो सरदार। ज़फ़र ज़मरक आहे ज़मरक। त पोइ ॻोल्हे ॾेसि ज़मरक त बहराम वटि वञी बावड़े। समझो त ज़मरक अची वियसि। सिर्फ सुञाणप थे। पुछी वठबो वॾी ॻाल्हि न आहे। हा गोहर अचे त हुनजो ॾस पतो मालूम ज़रूर कंदो। सरदार मां पाण हलियो वेंदुसि बहराम खान ॾे। हू हिते अची सघे थो मां उते नथो वञी सघां। ज़फ़र ज़मरक आहे ज़मरक। ठीक तूं ऐं शामीर शिकिल ॾिसी शिकार कयो शिकार। थी वेंदो। ॿियो हुकुम सरकार। मूंखे खुड़क पई आहे त दादन मोटियो आहे। हा मोटियो आहे। तव्हां उल्को न कयो सरदार। ज़फ़र ज़मरक आहे चिसी न सघंदो। ऐं कासिम? सरदार कासिम न कासिम माना मां। कासिम माना तूं? हिरी वे जा ज़फ़र? न सरदार सिर वञे चम पर ज़फ़र न फिरे। कासिम खे मां फेराए ईंदुसि हेॾां। हुनजो मथो फिरियल आहे। तूं हेॾे फेराए कीअं आणींदुसि? सरदार उहो मूं ते आहे। ॾिसंदुसि पर हे कर हिन कोहराम जे पेट में गाह गुदियो। त पोइ ठीकु आहे सरदार। अल्लाह भाई अल्लाह भाई। बाबा साईं हा थियो ख़ैर त आहे? गोहर खे को गोली हणियो। गोली किथे? बाग में वियासीं। रोकियो न तव्हांखे पर ॿुधंदा ई न आहियो। हिकु कन खां ॿुधी ॿिए कन मां कढी छॾींदा आहियो। बचा त थियो अथसि न? हा ऐं मां थॾे ते ई गोहर जे रिपीटर सां उन हमराह खे लेटाए विधो आहे ऐं गोहर खे ड्राइवर सां अस्पताल मोकिलियो आहे। चङो कई पर हाणे आईंदा पुछण खां सवाइ न वेंदा कयो। जी सरकार। केर थो थी सघे इहो नादान कंहिं गोहर ते फायर कयो आहे। रोज़ तो